पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां माहिगिरी जे आलमी दिहाड़े ते माहिगिरनि जे हक़नि जी तहफ़ुज़ करण ऐं ॿेटनि ते कंहिं बि अॾावत जी इजाज़त न ॾियण जो ऐलान कयो वियो। अहिड़ो ऐलान PFF पारां माहिगिरी जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते इब्राहिम हैदरी में कोठा रंगारंग सकाफ़ती तक़रीब दौरान कयो वियो, जंहिंमें सभई माहिगिर मर्द, औरतुनि, सिविल सोसाइटी तंज़ीमुनि जे कारकुननि ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब दौरान राग ऐं टेबलोज़ पिणु पेश कया विया, जिन में माहिगिरनि जे मसइलनि खे उजागर कयो वियो। इहा तक़रीब समूरनि सामूंडी ॿेटनि ते माहिगिरनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं माहिगिरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ जे मौज़ूअ ते कोठाई वई, जंहिंमें ठटे, सिजावल, बदीन, जामशरो, हैदराबाद ॿिनि ज़िलनि खां आयल माहिगिरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो त माहिगिर बिरादरी पारां सॼे दुनिया में हर साल 21 नवंबर ते माहिगिरी जो आलमी दिहाड़ो मल्हायो थो वञे। हू 1998 खां वठी पाकिस्तान फिशर फोक फोरम जे प्लेटफॉर्म तां इहो दिहाड़ो मल्हाईंदा पिया अचनि। हुन चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जा अटकल 30 लख माहिगिर समुंड, ख़ासि तौर ते क्रिक्स मां मछी मारण ते सफ़र गुज़र कनि था, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत सामूंडी ॿेटनि ते कब्ज़े में वठी उन्हनि ते शहर तामीर करण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंसां माहिगिरनि जा गस बंदि थी वेंदा ऐं उहे पंहिंजे रोज़गार खां महरूम थी वेंदा। इन मौक़े ते तक़रीब के नाले वारे मुहक़िक़ ऐं तारीख़दान गुलहसन कलमती, माहिगिरनि जे अॻुवाण जान आलम जामोट, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि उस्मान बलोच, फातिमा मजीद, सियासी अॻुवाण अब्दुल ख़ालिक़ जोनी जे अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर बख्शल थलो, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध जे को चेयरमैन असद भट्ट ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk